कंदकोट डिप्टी कमिश्नर कशमोर हेठ कंदकोट मुनवर अली मिठाणी ऐं रेंजर्स 82 विंग कमांडर कर्नल मोहम्मद आमिर जी सदारत हेठ शुक्रिया जिना इनवान हेठ कंदकोट जे सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि जे शागिर्दनि विच में तकरीरी ऐं क्विज़ मुक़ाबलो करायो, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जे शागिर्दनि क़ाइदे आज़म जे जदोजहद ऐं हुबुल वतनी ते तकरीरूं कयूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जे शागिर्दनि हिसो वठी पंहिंजी सलाहियत मञाई। उन मौक़े ते 82 विंग कमांडर कर्नल आमिर, डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी ऐं असिस्टेंट कमिश्नर अला ॾिनो काकल ऐं मुक़ाबलो खटींदड़ शागिर्दनि विच में इनाम पिणु विरहाया विया। प्रोग्राम में आयल मोज़िज़ महिमाननि खे एजुकेशन फोकल पर्सन मोहम्मद पिनियल शेख ऐं सिंध जे सखावत अजरक जो तोहफ़ो पेश कयो। रिपोर्ट नज़ीर मेराणी, कंदकोट।